हफ़्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली का। शागिर्द दोस्तो, हर शइ खे जानदार समझो। मूंखे ख़बर आहे त दुनिया जे कंहिं बि स्कूल में इहो नथो पढ़ायो वञे। असांखे इहो ई ॿुधायो वञे थो त कुझु शयूं जानदार थींदियूं आहिनि ऐं कुझु बेजान। जेकॾहिं आऊं तव्हां खां पुछां त कहिड़ियूं शयूं जानदार ऐं कहिड़ियूं बेजान थींदियूं आहिनि त मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभ जा सभु आसानीअ सां ॿुधाए वेंदा। सो आऊं तव्हां खां इहा ॻाल्हि नथो पुछां, आऊं तव्हांखे उहो थो ॿुधायां त समूरियूं शयूं जानदार कीअं थींदियूं आहिनि ऐं छो। शागिर्द साथियो, आऊं चवां थो त दुनिया जी हर शइ जानदार थींदी आहे। उनखे जानदार समझो। जानदार ऐं बेजान जेको अव्हांखे पढ़ायो थो वञे उहो सिर्फ़ साइंसी बुनियादनि ताईं जो सच आहे। साइंस उसूलनि जो इल्मु आहे, एहसासनि जो न आहे। एहसासनि जी पंहिंजी साइंस थींदी आहे ऐं एहसासनि ऐं जज़्बनि जी दुनिया में हर शइ जानदार समझी वेंदी आहे। आऊं एहसासनि ऐं जज़्बनि खे उसूलनि ते तरजीह ॾींदो आहियां। सो आऊं चवंदो आहियां त हर शइ जानदार आहे। हर शइ खे जानदार समझो। पंहिंजी बेंच खे जंहिं ते तव्हां वेहो था क्लासरूम में, पंहिंजे बिस्तरे खे जंहिं ते तव्हां आराम करियो था, पंहिंजी साइकिल जंहिं ते तव्हां सफ़र करियो था, पंहिंजा किताब जेकी तव्हां पढ़ो था, पंहिंजो यूनिफॉर्म, पंहिंजे इस्तेमाल जी समूरी शइ, जेके शयूं तव्हां ॾिसो था, महसूस करियो था, इन्हनि सभिनी खे जानदार समझो। जॾहिं तव्हां पंहिंजी कापीअ ते बेजा लीका पायो था त उन वक़्तु ॼाणे वठो त कापी जानदार आहे। हूअ एहतजाज करे थी। शागिर्द साथियो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे चहिरे ते मख बि नथा सहो त पोइ कापीअ ते हरू भरूअ जा लीका छो? छो बेंच ते लीका था पायो? बेंच जो चेहरो ख़राब था करियो। अव्हां जानदार समझो पंहिंजे यूनिफॉर्म खे। स्कूल मां वेंदे ई उनखे उछलायो न, उनखे आराम सां रखो। अव्हां पंहिंजी साइकिल खे, अव्हां पंहिंजे बिस्तरे खे, हिन धरतीअ जे गोले खे जानदार समझो। जेकॾहिं तव्हां जानदार सम्झंदव त तव्हांजे अंदर में हिकु मोहबत जो अहसासु उभरंदो। अव्हांखे शयुनि सां मोहबत थींदी। अव्हांखे अहसासु थींदो पंहिंजे इस्तेमाल में ईंदड़ शयुनि खां वेंदे हिन काइनात जे ज़रे ज़रे ताईं तव्हांखे मोहबत पैदा थींदी।
ऐं पोइ उन जे नतीजे में तव्हां उन्हनि शयुनि जो ख़्यालु कंदो, तव्हां शयुनि जो ख़्यालु कंदव सिर्फ़ु ज़रूरत जे बुनियाद ते न, पर मोहबत जे बुनियाद ते, एहसास जे बुनियाद ते। ऐं हर शइ खे जानदार सम्झण जो सभ खां वॾो फ़ाइदो उहो बि थींदो जो मौत जो डपु ख़तमु थी वेंदो। मौत शयुनि खे बेजान थो बणाए न। सो जॾहिं का शइ असांजे तसवुर में बेजान रहंदी ई न, त पोइ कहिड़ो मौत ऐं उन जो ख़ौफ़ पंहिंजी माना विञाए वेहंदो। त शागिर्द साथियो, हर शइ खे जानदार सम्झो ऐं उन सां पंहिंजे जीअ खे जोड़ियो, एहसास सां, प्यार सां, मोहब्बत सां। शागिर्द साथियो, अचो त अॼोके पए तॾे हलूं था। बुॾंदे ॿूड़नि खे के हातिक हथ विझनि, पसो लॼ लतीफ़ चए केॾी खे कखनि, चेकीअ कंधीअ कनि न त साण न वञनि सीर में। लतीफ़ सरकार हिन बैत में पुण हर शइ खे जानदार तसवुर कयो आहे। ऐं न रुगो जानदार, पर एहसासनि सां भरपूर, मान मर्यादा सां भरपूर ॾेखारियो आहे। लतीफ़ चवे थो, ॿुॾंदे ॿूड़नि खे के हातिक हथ विझनि। कोई ॿुॾंदड़ माण्हू जॾहिं पाण खे बचाइण जे लाइ कंधीअ ते बीठल कांह खे बि पकड़ींदो आहे, उन जो सहारो वठण जी कोशिश कंदो आहे, पोइ छा थो थिए? पसो लॼ लतीफ़ चए केॾी खे कखनि। पोइ लतीफ़ उन्हनि कखनि खे, काननि खे, जिन में कोई ॿुॾंदड़ बचण जे लाइ हथ थो विझे, लतीफ़ उन्हनि खे बेजान ऐं बेहिस नथो ॾेखारे, हुननि खे एहसासनि सां भरपूर थो ॾेखारे। चवे थो, ॾिसो त उन्हनि कखनि काननि खे बि केॾो लॼो आहे। कीअं? त लतीफ़ दलील थो ॾिए, जेकीअ कंधीअ कनि न त साण न वञनि सीर में। चवे थो त या त पोइ उहे उन ॿुॾंदड़ खे सहारो ॾेई कंधीअ ते था रसाइनि, जेकॾहिं ईअं नथा करे सघनि, हूअ कमज़ोर आहिनि ऐं पटिजीअ था पवनि, त पोइ उन सां गॾु ई सीर में हलिया था वञनि। उन जी मुठ में ई क़ाबू रहिजी पाण बि ॿुॾणु क़बूल था कनि। इहो आहे लतीफ़ जो नुक़्ताए निगाह। हर शइ खे जानदार सम्झे थो, न रुगो जानदार, पर एहसासनि सां भरपूर, मान मर्यादा ऐं पंहिंजे वक़ार सां भरपूर। त शागिर्द साथियो, तव्हां बि सिर्फ़ खाधे पीते जी हद ताईं जानदार न रहो, जानदार रहो पूरे वक़ार सां, समूरनि इंसानी गुणनि सां। हिकिड़ी भरपूर ज़िंदगी गुज़ारियो, भरम सां भरपूर।
सर बुलंदीअ सां जियो। शागिर्द साथियो, असांखे उमेद आहे त लतीफ़ जो पैगाम तव्हांजे रूह जे गहराइनि ताईं लथो हूंदो। हाणे अचो त शागिर्द साथियुनि जा कुझु मोकिलियल बैत था ॿुधो। आगम ई न अंग जहिड़ो पसंद प्रींजो, सेड़न री सैयद चई रू न रचन रंग, सहसी थिया सारंग जानी अयजो। आगम कयो अचन सजण सवण मींहं जीअ, पासे तिन वसन जे सभु ॼमदार सिखिया। अवां बैत ॿुधा, यकीनन अव्हांखे पसंदि आया हूंदा। अव्हां बि पंहिंजे आवाज़ में लतीफ़ सरकार जो बैत रिकॉर्ड करे असांजे हिन नंबर ते व्हाट्सएप कंदव त असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। सदाईं जे लाइ जी लतीफ़।